अॼु खां घणो वक़्तु अॻे, मतिलबु हज़ारां वरिया अॻे, जॾहिं हिन धरती ते देवताउनि जो राज हुयो ऐं जॾहिं सिज चंड बाहि पाणी नांगनि ॿूटनि ऐं बुतनि खे पूॼियो वेंदो हुयो, जॾहिं हीअ दुनिया हिकु वीरान जंग हुई, जॾहिं इंसान जानवर हुयो, उहो दुनिया जो अजीब दौर हुयो। उन दौर में रोशनी ई रोशनी हुई, उन दौर में ऊंदहि ई ऊंदहि हुई, उन दौर में टहक ई टहक हुआ, उन दौर में रोज ई रोज हुयो, उन दौर में अणगणत खुदा हुआ, उन दौर में को खुदा कोन हुयो, उन दौर में खुदा ई खुदा हुयो। उन दौर जी कहाणी आहे। ही कहाणी हिकु पेचरे खां शुरू थिए थी ऐं उहो पेचरो 5 नदियुनि वारे ॾेह जे हिकु ज़मीन दोज़ शहर हड़प्पा मां जारी थिए थो। अॼु खां अटकल 5000 वरिया अॻु ज़मीन दोज़ शहर मोहन जे दड़े जे खंडरनि में ख़तमु थिए थो। ही पेचरा बि असांजी ज़िंदगी में वॾी अहमियत रखनि था। दुनिया हिकु वॾे किताब जीअं आहे। ही पेचरा उन ते अखरनि जियां जुड़ियल आहिनि, जिन में इब्तदा खां अॼु ताईं बेशुमार क़ौमुनि जूं कहाणियूं दॿाटियल आहिनि। अजीब अजीब पुरसरार हैबतनाक कहाणियूं जिन खे ॿुधण सां बुत जा वार कांडारजी वञनि था। ही पेचरो बि असांखे हिकु अहिड़ी ई भयानक ऐं पुरसरार कहाणी ॿुधाए थो। तिखी हवा लॻी ऐं पेचरे जे ज़हन तां किन वरियनि जी दुध ऐं धूड़ उॾाणी ऐं हिन जे ज़हन में दॿियल केतिरनि ई पुराणनि पेरनि जा निशान पधरा थी पिया। हिन जे ज़हन में केतिरा ई वर्क वरी विया हुआ। तंहिं हेठां केतिरियूं ई छमछमाछम नचंदड़ ॾकंदड़ फिरंदड़ सदियूं, केतिरा दौर, केॾा मरहला, सभु त ॼण कालो का सपना हुआ। मोहम्मद बिन कासिम जा बुर्क रफ़्तार घोड़ा, पोरस जा हाथी हिन जे ज़हन खां गुज़री विया आहिनि, पर वो अञा बि कंहिं आगाटे दौर जी खोजना में आहे। हाणे हिन जे ज़हन में हिकु ढगे जे खुरनि जा धुंधियल निशान ॼमी विया आहिनि। ही ढगे जे खुरनि जा निशान महाराजा अशोक जे दौर खां बि पुराणा आहिनि। ही कंहिंजो ढगो हुओ? हितां ॿियो केरु गुज़रियो हुयो? संदसि ज़हन तेज़ी सां ढगे जे खुरनि जे निशाननि पुठियां सुरकण लॻे थो, पर एतिरे पुराणे दौर खे बि एतिरो झटि पहुचणु एॾो सवलो त न आहे। सिज लही वियो आहे, राति जी दांद माठ जे पेरनि सां पेचरे ते छाइजी रही आहे। हिकु पेचरो कॾहिं बि सुम्ही न आहे सघियो। उहो गुज़रियल दौर ॾांहुं तेज़ी सां नांग वांगुरु वट खाईंदो सुरकंदो वञी रहियो आहे। कंहिं महिल खां पोइ राति जी ऊंदाही में हिन खे पाछूले वांगुरु ढगे ते वेठल हिकु वाटाड़ू ॾिसण में आयो। पेचरो तेज़ी सां हिन ॾांहुं सुरकी वियो ऐं हिन उन ई राति पांधीअड़े खे सुञाणे वरितो। अलाए छो हू उन ई वाटाड़ू खे ॾिसी मुंझी बीही वियो। शायदि खेसि पंहिंजे हाल ते रहम अची रहियो हुयो। काश ही उन ई राति उन मुसाफ़िर खे को पल तरसाए सघे हा, पर वीचारो पेचरो त कॾहिं कंहिं मांझी मुसाफ़िर खे रोके नाहे सघियो। पेचरो चुपचाप उन मांझी मुसाफ़िर जे ढगे जी लताड़ हेठां सुम्ही रहियो आहे ऐं ढगे जी लताड़ खेसि ॾाढो आराम पहुचाए रही आहे। उहो उन ढगे ऐं मुसाफ़िर खे कॾहिं बि नथो विसारे सघे। उहो राति जो पांधीअड़ो 5 नद वारे ॾेह टामे नगर जो नौजवान वेद आतम तारा सांबारा अवल हुयो। पेचरे खे अॼु बि उन नौजवान जे उन भयानक ऐं पुरसरार पंध जो हिकु हिकु पल चिटी तरह यादि हुयो ऐं हू उन नौजवान ऐं उन विश्वास भरियल पंध खे कॾहिं बि नथो विसारे सघे। उहा पूह जे पारे हाणी राति इंतिहाई सर्द हुई। तारा बि ऊंदाहे उभ में ॼण थर थर कंबी ॼमी थधा थी विया हुआ ऐं हू गरो ओछण वेड़ियो बुकुल हयो पंहिंजे गुगदाम ते निहायत ई सुकड़ियो वेठो हुयो। गुज़रियल राति खां उहो जाॻियल हुयो, सो घड़ी घड़ी निंड जा घेघराट आयसि पे ऐं वरी सुजाॻ थी ऊंदाही में अधु राति हेॾां होॾां वाझायई ऐं वरी ढगे जी धार ते झूलंदो झूटनि में पइजी थे वियो ऐं संदसि बुखायल दस्तनि जो मारियल गोभ मुअल पेर खणंदो वॾनि सिंगनि सां ढार खे लोॾींदो ॻिची में ॿधल टली जो मधुर आलाप छेड़ींदो थे वियो ऐं ऊंदाही में अॻ भरो थींदो थे वियो ऐं राति जीअं पोइ तीअं इघंदी थे वई ऐं ओचितो ई ओचितो रिण गजो राड़ो थियो। ढगो टठो वाटाड़ू ढियूं भरे जागी पियो। राति जी नवाई में हिकु भयानक रड़ धरती खे ॾारींदे अंगास चढ़ी वई। उन सां गॾु कई भयानक आवाज़नि जो पड़ाॾो पैदा थी वियो, ॼण हिक ई वक़्तु कई बदरू धरती ते लही वावेला मचाए रहिया हुआ।